अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामा में चाचा थींदो। जाबिर खान हाणे चाकर खान जो भरोसो हासिल करण लाइ पंहिंजो भाउ कासिम चाकर खान जे हवाले करे छॾींदो। रूंडो आख़िरकार हाणे जाबिर वारनि सां पलांद कंदो। जाबिर खान हाणे रूंडे खां 10 लाख वापसी छिके वठंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल आमिर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां अवां जो बेल से निकिरंदो। काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवां जो टाइम वेस्ट कोन करे हलो था पंहिंजी कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो जाबिर खान जेको आहे रेस चाकर खान सां ॻाल्हाईंदो। रेस चाकर खान खे चवंदो तव्हां मूंखे कुझु सिकू वारनि सां पैसा छॾाए ॾियो। अगरि जेकॾहिं तव्हां ईअं न कयो त पोइ मूं वटां पैसा थी बि न सघंदा। रेस चाकर खान चवंदो त जाबिर खान मां हाणे तोखे माफ़ करण वारो न आहियां, न ई मां तोखे पैसा छॾींदुमि। छो जो मूं सिकू सां वाइदो करे छॾियो आहे त हर हाल में सिकू खे 15 लाख ॾियणा आहिनि। अगरि जेकॾहिं तो ईअं न कयो त पोइ मां तोखे मारे ऐं तुंहिंजे घरां 15 लाख कढी सिकू जे हवाले कंदुसि। जाबिर खान चवंदो त रेस चाकर खान तूं ईअं न कर। अगरि जेकॾहिं तो ईअं कयो त पोइ असां कमज़ोर थी वेंदासीं। अगरि जेकॾहिं तूं हिकिड़ो कमु कर, मारो भाउ जेको कासिम आहे उहो मां तुंहिंजे हवाले थो कयां। जेसीं ताईं मूंखां 15 लाख नथा थियनि जेसीं ताईं तूं उनखे कैद में रखजां। अगरि जेकॾहिं 15 लाख मूंखां थी था वञनि त पोइ तूं उनखे खोले छॾिजां। रेस चाकर खान चवंदो जाबिर खान इहे सुवाल मूंखां न बल्कि सिकू खां कजा त तूं कासिम खे उहा करे थो या न। अगरि जेकॾहिं तूं कासिम खे कैद करे रखे थो त पोइ तूं उन सां ॻाल्हाए। दोस्तों ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदो त रूंडा जेको आहे उहो रेस चाकर खान सां ॻाल्हाईंदो। रेस चाकर खान खे चवंदो त अगरि जेकॾहिं हाणे जाबिर खान मुंहिंजी अॻु भराई कई त पोइ मां उनखे माफ़ करण वारो न आहियां, या त मुंहिंजे हुन पुट खे का बि नुक़सान पहुचायो त मुंहिंजो ज़िम्मेवार पंहिंजो पाण हूंदो। चाकर खान चवंदो त रूंडा तूं परेशान न थी, मां इहो ॻोल्हे थो वठां त तुंहिंजो पुट दिलशेर खे कंहिं अगवा कयो ऐं हू आख़िरकार कंहिंजे कब्ज़े में आहे। रूंडा चवंदो त रेस चाकर खान मुंहिंजे अंदर सां हू जेको आहे जाबिर वारनि जे कब्ज़े में आहे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त जाबिर खान जेको आहे पंहिंजे भाउ कासिम सां ॻाल्हाईंदो। उनखे चवंदो त रूंडे जो पुट जेको आहे गुलशेर हुजे या दिलशेर हुजे, इन्हनि मां हिकु न हिकु खे तूं कंबे खणी अच जीअं इन खां वापसी 10 लाख वठी सघूं। कासिम खान चवंदो त जाबिर खान अगरि जेकॾहिं हुननि जो पुट मुंहिंजे रुख चढ़ी वियो त पोइ मां उनखे घुमाए ईंदुसि। दोस्तों उमीद आहे कहाणी ईंदव खे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कंहिं नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।